साईं हे ॾिसो, जीअं मां चयमि रस्तनि ते हिते ऊठ ई मिलंदा आहिनि साईं। असां वटि ढोर ढगा हूंदा आहिनि, हिते ई आहिनि सऊदी में साईं ऊठ काॾे काॾे। ॻाढ़े रंग एरिज़ोना में, जीअं अमेरिका में तव्हांखे ॾेखारियां पोइ दफ़े। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे, हितां जो पथर कारो अथव। पथर वरी साईं हिकु नंबर कारो अथव। हिते साईं मदीना वेंदे रस्ते में मके में हेड़ा वॾा वॾा पहाड़ आहिनि कारे पथर يلا ابو जा। جاد. ठीकु आहे। ऐं इन सां गॾो الو. गॾो जा साईं हितां जो पत्थर रंग अथव कारो, ईअं रिटो पको सफ़ा, जेके हिते मके जा पहाड़ आहिनि। ॾींहों ॾींहुं साईं तरक़ी आहे, तेज़ी आहे, ॾींहों ॾींहुं साईं कमु वधंदो थो वञे पियो। कंहिं वक़्त में इहे कारा पहाड़ हाणे बि आहिनि वॾा वॾा, हे ॾिसो था पहाड़ मके में। पर हे हाणे जदीद कमु माना हे कटे करे हिननि रस्ता ठाहे छॾिया आहिनि, हाईवेज़ हेॾो पलस्तर करे छॾिया अथऊं। पर साईं तॾहिं बि हाणे मथां चए हे किरंदा रहंदा आहिनि पथर। ऐं इन सां गॾोगॾु साईं अहिड़ा अहिड़ा नज़ारा, हे पाणी जे लाइ साईं चिंतागो जो पाणी अचे थो पियो, फिल्ट्रेशन थी करे पोइ वरी माण्हुनि खे ॾियनि था। ताकी अहिड़ा नज़ारा अथव साईं मदीने वेंदे। बसि मके में ई आहियो, अञा मके में ई निकिता न आहियूं। पोइ जो नज़ारा आया त मुंहिंजे दोस्तनि खे ॾेखारींदो हलां। साईं हे ॾिसो, मके खां निकिरंदे ई ये रेगिस्तान में हिन जा हट ठहियल आहिनि, जीअं पाण खे फार्म हाउस वग़ैरह थींदा आहिनि, ईअं ई साईं हिते हर बि शौक़ीन हूंदा आहिनि। हे उठ बीठा आहिनि थिया पंजर बयाबा में। साईं हितां ई मके खां निकिरंदे ई तक़रीबन 30-40-50 किलोमीटरनि खां पोइ मदीने ॾे वेंदे हिकिड़ो रस्ते में शहर ईंदो आहे अस्फान। ॿुधव त साईं ओॾे वञूं था पिया। हिते हिकिड़ी ज़ियारत आहे, कुओं आहे, ॿुधव, जंहिंमें हुजूर सल्लल्लाहु जो चवनि था त थुक मुबारक विधी ऐं ॾाढो चए पुराणी आहे, घटि माण्हुनि खे ख़बर आहे। त ॾिसूं अचूं हलूं तव्हांखे ॾेखारियूं ॿुधायूं। यानी मका खां तव्हां निकिरंदा आहियो न, हुन खां पोइ साईं अची वेंदो आहे अस्फान, नालो आहे हिन एरिया जो, बल्दिया अस्फान, म्यूनिसिपल ऑफिस आहे जीअं पाण ते हूंदी आहे। हे साईं हिते आया आहियूं, हिते आहे पुराणो खूह यानी पाणी जो खूह। होली मका म्यूनिसिपैलिटी ऐं हेरिटेज कमीशन मिनिस्ट्री कल्चर जे तरफ़ां। ऐं साईं हिन जे लाइ रिवायत आहे त हिन में हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन थुक मुबारक विधी ऐं ॾाढो बाबरकत हिन जो पाणी आहे, लाइक आबे ज़मज़म, हीअं चवनि था पिया। वधीक साईं रब बहितर थो ॼाणे। ऐं मांखो का कमी कोताही थी वञे त माज़रत, छो त मूंखे एतिरी ॼाण हिन जी आहे कोन जेको ॿुधाइनि था। हे बंदि पियो आहे, हूअं त अंदरि नथा वञी सघूं। ॿुधव, हरू भरू का मां रिस्क, हे जेको रस्तो ॾिसो था ईअं हेठि उहो साम्हूं आहे। ॿुधव, गेट बंदि पियो आहे, तालो लॻल आहे, हिन जे करे हरू भरू का रिस्क नथा खणूं, छो त ॿाहिरि मुल्क में आहियूं। आर्कियोलॉजिकल एरिया आहे, अनलॉफुल ट्री पास माना, ॾिसो इन जे करे अंदरि वञणु हेरिटेज कम्युनिकेशन। बाक़ी हिन जो साईं अंदरों जेके नज़ारा आहिनि कुझु अहिड़ा आहिनि, कोशिशि कयूं अंदरि वञूं आहे, पर बंदि आहे। त छा बि थिए, मां साईं कानून जी इज़त कंदो आहियां, कहिड़े बि मुल्क में हुजां। मां नथो चाहियां त थोरे झटके जे लाइ हर भर का परेशानी थिए। हे रस्तो आहे अंदरि हीअं वञण जो, साम्हूं हे जेको आहे तव्हां ॾिसो था, इहा शइ अथव। उस्ताद टैक्सी वारो बि चए थो बसि मां अंदरि मजाल न आहे, थोरो भॻल आहे, पर तॾहिं बि मुंहिंजी मजाल न आहे त मां अंदरि टपां। हितां तव्हांखे बसि ॾेखारियां थो, ओ यो जेको गेट आहे उतां आहे रस्तो हेठि वञण जो। पंधि खूह बाग़ी जेको आहे उहो हिते आहे हेठि। हलो साईं हाणे अॻिते वधंदा। इहा हुई साईं ज़ियारत हिकिड़ी जेका मके खां निकिरो मदीने वेंदो हुयो, साम्हूं हाईवे आहे साईं। हलो साईं हाणे हलूं था पिया अॻी ज़ियारत ॾे। अगरि साईं वीडियो पसंदि अचे त शेयर करे छॾिजो, पंहिंजो परिवार जो ख्यालु कजो। वरी जल्द मिलूं था, अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदो। ख़ैर सां मके मां रवानगी आहे मदीना ॾे। ऐं बसि साईं
खैर सां रस्ता घाटा सीधा अॻिते वधंदा पंहिंजी मंज़िल ॾे। खैर सां साईं उमिरि पढ़ियोसीं हाणे वरी ॿियनि जा मथां मुनवरा साईं मथे पहाड़ी वादी सां गॾोगॾु साईं धरमबाग साईं हे ॾिसो जीअं मां चयमि रस्तनि ते हिते ऊठ ई मिलंदा आहिनि साईं। असां वटि ढोर ढगा हूंदा आहिनि हिते ई आहिनि सऊदी में साईं ऊठ जाॾे काॾे मैदानी इलाइक़ो रेगिस्तान हे अथनि साईं विच में जारी बारी लॻल अथनि पर तॾहिं बि कंट्रोल न कंदा आहिनि हाईवे ते अची वेंदा आहिनि जीअं अमेरिका में हिरण बिरण निकिरी ईंदा आहिनि ईअं साईं हिते वरी ऊठ चौधारी पर साईं माशाल्लाह हाणे सऊदी अरब काफ़ी तरक़ी में आहे काफ़ी तब्दीलियूं ॾिसण में अचनि थियूं पयूं काफ़ी हिते ज़मीन साईं हिननि एग्रीकल्चर के जे लाइ बि हाणे तयारु करनि था पिया ड्रिप सिस्टम काफ़ी हिते अची वियो आहे जेको अमेरिका में तव्हांखे ॾेखारींदो रहंदो हाणे हे बि ॾिसो न पट आहे चौधारी पहाड़ अथनि चौधारी पहाड़ विच में ज़मीन पट लाट हिकु ई आहे हल आहियो साईं मदीने जे सफ़र ते नहीं हे ॾिसो माशाल्लाह साईं मैदानी इलाइक़ो तमामु ख़ूबसूरत जंहिं मां तव्हांखे चयो वाह मुंहिंजा सऊदी अरब ॾाढो प्यारो कयो ऐं हे साईं हितां हिननि जा ऊठ इहे हिन जा फार्म हाउस आहे हितां जो कल्चर आहे साईं ऊठ न हूअं रेगिस्तान जो हवाई जहाज ऊठ ई आहे पर नज़ारा कुझु अहिड़ा आहिनि भाउ मुंहिंजा ॾाढा ख़ूबसूरत जीअं साईं मदीना वेंदे रस्ते में नज़ारा सीधा बस साईं आसमान खां निकिरूं था मदीना ॾे कंटिन्यू सफ़र पंहिंजो हे साईं मके खां हेॾो अचे थो पियो रस्तो हाणे मदीना ॾे रवानगी आहे ऐं साईं हे हुयो उहो असफान शहर जिते साईं उहो हू आहे तव्हां कॾहिं बि अचो त साईं अगरि मौक़ो मिलेव त हितां जी तव्हां ज़ियारत करे था सघो मके जे वेझो ई आहे बस साईं हाणे मदीना ॾे रवां तव्हां हलो दोस्तों पंहिंजो परिवार जो ख़्यालु कजो वीडियो पसंदि आयो वेंदे वेंदे शेयर कजो इंशाल्लाह बढ़िया की मंज़िल ते मिलूं था पिया मदीने जे सफ़र रवां दबाए था साईं गैर सां मदीना वेंदे अहिड़ा अहिड़ा नज़ारा आहिनि हेठों रेलवे लाइन मुंहिंजे ख़्याल सां रोड आहे साईं माज़रत पर ॾिसो ॻाढ़े रंग एरिज़ोना में जीअं अमेरिका में तव्हांखे ॾेखारियां पोइ दफ़े ऐं मज़े जी ॻाल्हि आहे हितां जो पथर कारो अथव पत्थर वरी साईं हिकु नंबर कारो अथव ज़मीन ॻाढ़ी आहे ऑरेंज कलर में आहे पर पत्थर वरी कारो अथसि रेड हे ॾिसो हेॾो आहे पत्थर साईं कारो आहे ये मक्का खां मदीने वेंदे साईं तव्हांखे रस्ते में अहिड़ा अहिड़ा नज़ारा नज़र ईंदा पाकिस्तान ऐं बलूचिस्तान गवादर वारी साइड ते वञो उते तव्हांखे अहिड़ा नज़ारा नज़र ईंदा हे ॾिसो ज़मीन ऑरेंज कलर जी आहे जीअं तव्हांखे मां 2 हफ़्ता अॻु में एरिज़ोना में ॾेखारी आहे अमेरिका जे एरिज़ोना में बि ईअं ई नारंगी कलर हिते साईं सऊदी में बि उहो ई अथव मक्का खां मदीने वेंदे रस्ते में कुझु अहिड़ा नज़ारा आहे बस साईं मेन हाईवे खां ऐं सिधो मदीना थो वञे पियो ॿुधव पर असां मदीना तरी क़दीम ॾांहुं वेंदासीं माना पुराणे रोड ॾांहुं हे सिधो ईअं हाईवे हिननि ठाहियो आहे नओं जेको पर असां हाणे तो एग्ज़िट वठी करे वेंदासीं छो त हुजूर सल्लल्लाहु जेको हिजरत जो रस्तो आहे उहो काथों काथों माना रूट चेंज थियो पुराणो मदीना वञण जो जेको रस्तो आहे जंहिंते ज़ियारतियूं आहिनि होॾे वञूं था पिया था ऐं हे माना पैसा थोड़ा वधीक लॻंदा आहिनि भाउ मुंहिंजा मां आख़िर में तव्हांखे उहो बि ॿुधाईंदुमि त घणो ख़र्चो आयो जम्बू ऐं हेॾां थींदा हाणे मेन हाईवे खे छॾे करे
हाणे असां साईं उन पुराणे रोड ने मथां हाईवे उहो सम्झो मोटरवे जीअं पाण ॾे आहे उहे मथां आहे उहो छॾे करे मदीना रो सिधो हेॾो साईं अंदरो वञूं था पिया। अल्लाह पाक साईं हर कंहिंखे तौफ़ीक ॾे। अल्लाह जा शुक्र आहिनि शुक्र अल्हम्दुलिल्लाह शुक्र अल्हम्दुलिल्लाह। ऐं तौफ़ीक ॾिनी ऐं कोशिशि आहे कि पंहिंजी तव्हां सां बि शेयर कयां तव्हांखे बि ज़ियारतूं खे करायां। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी ऐं गुज़ारिश हिकु ई हूंदी आहे मुंहिंजी तव्हांखे त भाई शेयर कंदा हलो तव्हांजी महिरबानी थींदी लख कुर्ब। बाक़ी हे साईं हाणे पुराणो जेको मदीने जो रोड आहे उन ते पाण हलूं था पिया। पंजर बयाबान सऊदी अरब जे ॿुधंदा आहियूं अॼु तव्हां ॾिसो पिया था पंहिंजी स्क्रीन ते